जीअं त मुंहिंजो नालो अलिशा आहे ऐं अॼु मुंहिंजो टॉपिक आहे पिट्यूटरी ग्लैंड। पिट्यूटरी ग्लैंड खां पढ़ण खां पहिरियों असां ग्लैंड डिस्क्राइब कंदासीं त उहो छा हूंदो आहे। ग्लैंड हिकु टिश्यू या ऑर्गन खे चइबो आहे जेको हार्मोन सीक्रेट कंदो आहे। जेको पिट्यूटरी ग्लैंड हूंदो आहे उनखे असां मास्टर ग्लैंड चवंदा आहियूं, छो त उहो ॿियनि एंडोक्राइन ग्लैंडनि खे कंट्रोल कंदो आहे। जेको पिट्यूटरी ग्लैंड हूंदो आहे असांजे ब्रेन में हूंदो आहे हाइपोथैलेमस जे हेठां, ऐं उन खां अलावा जेको पिट्यूटरी ग्लैंड आहे उनखे ॿिनि लॉब्स में डिवाइड कयो वियो हूंदो आहे, हिकिड़ो पिट्यूटरी पोस्टीरियर पिट्यूटरी ग्लैंड ऐं ॿियो एंटीरियर पिट्यूटरी ग्लैंड। पहिरियों असां डिस्कस कंदासीं पोस्टीरियर पिट्यूटरी ग्लैंड। जेको पोस्टीरियर पिट्यूटरी ग्लैंड हूंदो आहे उहो पंहिंजा हार्मोन सीक्रेट नाहे कंदो, उहो हार्मोन्स खे स्टोर कंदो आहे जेके हाइपोथैलेमस मां सीक्रेट थींदा आहिनि, ऐं उहे जेके हार्मोन्स आहिनि न्यूरो सीक्रेटरी सेल्स खणी ईंदा आहिनि, ऐं उन जा ॿ हूंदा आहिनि हार्मोन्स, हिकिड़ो एडीएस ॿियो ऑक्सीटोसिन। जेको एडीएस हूंदो आहे उहो असांजी बॉडी में जेको डिहाइड्रेशन थींदी आहे त उहो वाटर खे जेको रीअब्सॉर्प्शन कंदो आहे किडनी मां, ऐं जेको ऑक्सीटोसिन हूंदो आहे उहो असांजी बॉडी में मसल कॉन्ट्रैक्शन कराईंदो आहे, जीअं प्रोडक्शन ऑफ मिल्क थियो या डिलीवरी जे टाइम जेको आहे कंट्रैक्शन ऑफ मसल्स थींदो आहे। उन खां अलावा असां डिस्कस कंदासीं एंटीरियर पिट्यूटरी ग्लैंड। एंटीरियर पिट्यूटरी ग्लैंड जेको न 6 हार्मोन्स रिलीज कंदो आहे, उन मां जेके 4 हूंदा आहिनि टॉपिक हार्मोन्स हूंदा आहिनि ऐं 2 नॉन टॉपिक हार्मोन्स हूंदा आहिनि। हाणे असां डिस्कस कंदासीं त टॉपिक हार्मोन्स छा हूंदा आहिनि। टॉपिक हार्मोन्स उहे हूंदा आहिनि जेके ॿियनि एंडोक्राइन ग्लैंडनि खे कंट्रोल कनि। हाणे हिन मां जेको पहिरियों फॉलिकल स्टिमुलेटिंग हार्मोन जेको गोनेट्स खे स्टिमुलेट कंदो आहे त उहे डेवलपमेंट करे गैमेट्स थी, ऐं पोइ ल्यूटिनाइजिंग हार्मोन जेको आहे डेवलपमेंट ऐं रिलीज कराईंदो आहे गैमेट्स थी। तो थायराइड स्टिमुलेटिंग हार्मोन आहे जेको थायराइड ग्लैंड खे स्टिमुलेट कंदो आहे, त उहे पंहिंजा जेके हार्मोन्स आहिनि उहे सीक्रेट कनि, ऐं उन खां पोइ एड्रेनोकॉर्टिकोट्रोपिन हार्मोन जेको एड्रिनल कॉर्टेक्स खे स्टिमुलेट कंदो आहे, त उहे पंहिंजा हार्मोन जेके आहिनि सीक्रेट कनि। उन खां पोइ जेको नॉन टॉपिक हार्मोन जेके डायरेक्ट मतिलबु हू कराईंदा आहिनि जेको ग्रोथ वग़ैरह आहे, त जीअं त पहिरियों जेको एग्जांपल आहे उहा सोमेटोट्रोपिन हार्मोन जेके असां ग्रोथ हार्मोन बि चवंदा आहियूं, उहे जेके मसल्स कार्टिलेज बोन्स जा टारगेट ऑर्गन्स हूंदा आहिनि, ऐं उहे चिल्ड्रन्स में ग्रोथ कराईंदो आहे, ऐं उन खां अलावा एडल्ट में मेटाबॉलिज्म कराईंदो आहे। उन खां पोइ मेलेनोसाइट स्टिमुलेटिंग हार्मोन जेको टारगेट ऑन स्किन हूंदो आहे, उहो जेको स्किन पिगमेंट जेको प्रोड्यूस कंदो आहे, त जीअं स्किन जेका डार्क थी आहे। इहो मुंहिंजो टॉपिक आहे, मुंहिंजी ग्रुप ॿी में भरींदी आहे, उहो